दोस्तों ही मदई जी जो रहमानी चौक सॾियो वेंदो आहे। हीअ जेका आहे रहमानी मस्जिद आहे ऐं हिते जेको आहे उहो ख़ासि करे रेड़ियूं जेके आहिनि जिते मशहूरु आहे दवा जिते रेड़ियूं पीअंदियूं आहिनि ऐं पुराणो जेको आहे कमारिया हाउस आहे अॻियां हितां हिक में हिते जेको आहे उहो हिन वक़्तु टाउन जे तरफ़ां पोइ टॉयलेट जे हवाले सां को प्रोजेक्ट जा इंतज़ाम कयो वञे थो मुसाफ़िर शहरनि जे लाइ जेके शहर में मदई जी में अचनि था परे परे खां बैराड़ी जा ॻोठाणा माण्हू जेको मुसाफ़िर पोइ हिते उन्हनि खे पेशाब पायखाने जी वॾी तकलीफ़ आहे। इहो शहरनि जो बि हुयो मुतालबो ऐं टाउन जी कॾो कलाकूं इहा रिथ हुई हिकिड़ो प्रोजेक्ट त हिते माना इहा जेका टॉयलेट यानी कि पेशाब पायखाने जी जॻह टाउन जे तरफ़ां जेका आहे उहा ठाही वञे शहर में त उनजो जेको आहे ईंदड़ परे परे खां जेके माण्हू औरतूं ख़ासि करे उन्हनि खे वॾी तकलीफ़ आहे उन हवाले सां हाणे हीअ जेके आहिनि हिते मुंहिंजे ख़्याल में 3 खां 4 5 टॉयलेट ठहण जे हवाले सां कमु हिते जारी आहे, कमु हले थो पियो। पर इन सां गॾोगॾु हीअ जेके रेड़ियुनि वारा मौजूदु आहिनि इन्हनि जो इहो चवणु आहे त बाबा हीअ जेके आहिनि मुसलसल मूंखे चवनि था पिया त बाबा तव्हां माना इहो असां सां ई ज़ुल्म थो थिए त तव्हां आवाज़ु उथारियो। मां चवां थो बाबा तव्हां ॻाल्हायो त उहो पाण ॻाल्हाइण लाइ तयारु न आहिनि त असां नजफ़ ख़ान जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदासीं न बाक़ी भई नजफ़ ख़ान असां ज़ुल्म करे थो बाबा नजफ़ ख़ान ज़ुल्म छा करे थो भाऊ कुझु ॻाल्हायो न तव्हां अच्छा जो तो कुछ भी ना ऐसा है कि 15 ॾींहं हेठि रीते खां पोइ ठहियल आहे थोरी ॿुधो असां हाणे हीअ असां बची विया बुख मरी विया 7 माण्हू आहियूं 7 8 रेड़ा आहिनि। अच्छा 7 8 कारे फैमिलियूं आहिनि जा बच्चा ॿार आहिनि ॾाढो बेरोज़गार थींदा आहिनि जेका भलाई थिए कयो। हा छा था चओ भाऊ त तव्हां नजफ़ ख़ान ॾे वियो त पोइ छा चई न तव्हांखे त ईअं चए न त भाऊ त तव्हां रेड़ियूं छोरे बीहारियो त पोइ उन में कहिड़ी तव्हांखे तकलीफ़ थी थिए ॿियो केरु आहे त भाऊ रेड़ी हलाईंदो आहे न रेड़ी तूं बि त हलाईंदो आहे न भाऊ हा त तोखे छा तकलीफ़ आहे ॿुधाए न असां तकलीफ़ इहा ई आहे बसि कहिड़ी ईद ताईं त कढण असांखे हा काॾे था कढनि तव्हांखे ईद ताईं त असांखे रोज़ी करणु ॾियनि न हा त उहा रोज़ी तव्हां कयो नी मिसाल आहे तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ कहिड़ी आहे तकलीफ़ इहा ई आहे हा खॾा लॻनि था त उहा खॾा लॻनि था हिते त तव्हां थोरो रेड़ियूं छोरे बीहारियो हेॾे उन में कहिड़ी तव्हांखे मसइलो आहे त चेयरमैन साहिबु तव्हांखे त ईअं चयो आहे नी त इहा बि त चेयरमैन जी वॾी महिरबानी थी न तव्हांखे चयो त बाबा त रेड़ी सहुरे बीहारियो वधि में वधि पोइ खणाए त नथो न तव्हांखे सामान ॿियो केरु आहे तकलीफ़ आहे छा हिते टॉयलेट ठहण सां न कीअं बेरोज़गार था थियनि मिसाल बेरोज़गार कीअं था थियनि हा त हिते चौक ते जेकॾहिं टॉयलेट ठहनि था त उहे बि मुसाफ़िरनि जे लाइ ठहनि था न माना शहरनि जे लाइ तव्हां असां जो अमड़ियूं भेनरूं त हाणे तव्हां चेयरमैन जो विया उन छा चयो चेयरमैन ने बाबा तव्हां हाल फिलहाल थोरो फ्री जेको जॻह तव्हांखे मिलंदी तव्हां डिजाइन जो तव्हांखे ॾींदा त जॻह हा त असांजो ईद कयूं असां हिते मथो ई ज़ोर आहे हा त चओ त सुरी बीहो नी भली त थोरो सुरी बीहारींदव त उन में तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे वरी मशीअ वारा आहिनि असांखे सुरण जी जॻह न आहे न काॾे बीहूं त मशीअ वारनि खे अच्छा उहे माना अॻिते नथा सुरनि त उहो तव्हां उनखे वधि में वधि टाउन चेयरमैन साहिब खे तव्हां इहो उनखे ब्रीफ कयो गाइड कयो त साईं को अमलदार जो टाउन जो त जेको थोरो माना हिते मशीअ जे रेड़नि खे थोरो ईअं घाटो करे वरी जाइ थींदी त तव्हां सुरी ईंदव तव्हांजे चवण सां जेकॾहिं नथा सुरनि त असांजे चवण सां भुतार साहिब जन पाण चवंदासीं त उहे सुरंदा इहा तव्हां खणी मां तव्हांखे नाज़रीन इहो ॿुधायां त हीअ जेका हिते जेके टॉयलेट ठहनि था टाउन जे तरफ़ां इहो हिकिड़ो बहितरीनु क़दमु आहे पर इन सां गॾोगॾु जिन खे तकलीफ़ थोरी आहे उहे बि अॼु विया टाउन चेयरमैन साहिब जिन सां मुलाक़ात करणु उन्हनि चाहुनि सां चेयरमैन साहिबु उन्हनि खे चयो आहे त भाउ तव्हां रेड़ियूं थोरो साइड में करे बीहारियो भाई कमु हिते हलंदो ऐं उनजो उहो माक़ूल हीअ बि पब्लिक जो कमु आहे सुठो कमु आहे बहितरीनु कमु आहे ऐं हिते पुराणो मुतालबो हुयो शहरनि जो उहो पूरो थो थिए ऐं असांखे बि इंतिहाई ख़ुशी आहे इहे अमड़ियुनि भेनरूं असांजियूं आहिनि जेके शहर में इन्हनि खे ॾाढी दिक़त ऐं तकलीफ़ हुई ऐं उनजो जे लाइ मसइलो बाक़ी आहे हीअ जेके आहिनि
हीअ मुसलसल हिते माना जेको आहे मुकमल चौक ते जेके रेड़ियूं बीठियूं आहिनि हिते रेड़ियूं बीठियूं आहिनि हेॾऊं रेड़ियूं बीठियूं आहिनि उन जे लाइ जेको आहे टाउन चेयरमैन खे शहरनि जे तरफ़ां 2-3 दफ़ा इहा अपील कई वई आहे त हीअ जेको आहे न हितां हिकिड़ी गेट आहे इन गेट खां अंदरों हिकिड़ो वॾो प्लाट आहे त उनखे जेको आहे किराए ते का अरेंजमेंट कई वञे उते जेको आहे पूरियूं रेड़ियूं जेके आहिनि उते उन्हनि खे को इंतिज़ाम ऐं एतमाम करे ॾिनो वञे त उन सां हिकिड़ी टाउन जी इफ़ाट्स बि ज़ाहिर थींदी ऐं हिननि जो मसइलो बि हल थींदो शहरनि खे बि सुख थींदो ऐं हीअ जेका अगरि हिते प्लाट ख़ाली हूंदो त परे खां जेके माण्हू को गाॾीअ ते बि अचनि था त उनखे पार्किंग करण में बि सहूलियत थींदी त वॉशरूम बि इहे बि पब्लिक जे लाइ पाणी हितां पीअण जे लाइ इनखे बि टैंकी खे अपडेट ऐं अपग्रेड कयो वञे त पाणी सफ़ा जेको आहे सबील आहे या हसन या हुसैन या अम्मा फातिमा ज़हरा या अली या मोहम्मद सबील माना पाणी लभे ई कोन थो सभु टूटियूं टैंकियूं ख़राबु लॻियूं पियूं आहिनि हिनखे बि जेको आहे टाउन खे असां अपील कंदासीं त हिनखे बि ठाहियो वञे रिपेयर करे वञे त पाणी जेको आहे शहरी बि उहो पी सघंदा